अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू महाराज किचन। अॼु असां महाराज किचन में तव्हांजे लाइ खणी आया आहियूं मज़ेदार दाल महारानी जी रेसिपी। दाल महारानी ठाहिण जे लाइ हिते असां खयूं आहे मुङनि जी दाल 2.5 कप्स ऐं दाल खे असां सॼी राति लाइ पिसाए रखी छॾियो हुयो। ऐं लाल लोबिया यानी ॻाढ़ियूं रहां आहिनि 1 कप ऐं लाल लोबिया खे बि असां पिसाए रखी छॾियो हुयो सॼी राति लाइ। हाणे हिकु प्रेशर कुकर में विझूं था मुङनि जी दाल, पाणी विझूं था 3 खां 4 कप्स, तेल विझूं था 2 खां 3 टेबल स्पून ऐं हाणे विझूं था लाल लोबिया, लूणु विझूं था 1 टीस्पून, तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था ऐं हाणे प्रेशर कुक कंदासीं तक़रीबन 20 मिनट्स जे लाइ। जी फ्रेंड्स, असां 20 मिनट्स जे लाइ प्रेशर कुक कयो आहे ऐं हाणे हिकु ॿिए पैन में असां तेल विझूं था 3 टेबल स्पून, मखण विझूं था 3 टेबल स्पून ऐं मखण जीअं ई पिघलंदो त हाणे असां विझूं था कटियल बसर, 2 अदद विचोली साइज़ जा बसर खणी असां कटिया आहिनि ऐं बसर खे तक़रीबन 5 खां 6 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। हाणे विझूं था थूम ऐं अदरक जो पेस्ट 1.5 टेबल स्पून ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे विझूं था साबित ॻाढ़ा मिर्च 6 खां 8 अदद, अहुर विझूं था 1 टीस्पून, सुकनि धाणनि जो पाउडर आहे 1 टेबल स्पून, जीरो आहे 1.5 टीस्पून, कटियल टमाटा आहिनि 4 अदद मीडियम साइज़ जा टमाटा खणी असां कटे छॾिया आहिनि ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। हाणे विझूं था कसूरी मेथी जा पत्ता 1 टेबल स्पून, लूणु विझूं था 1.5 टीस्पून, तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। हेड विझूं था 1/2 टीस्पून, ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर विझूं था 1 टीस्पून। हाणे चङी तरह सां सभिनी शयुनि खे मिक्स कयूं था। ऐं हाणे कारनि मिर्चनि जो पाउडर विझूं था 1 टीस्पून ऐं पाणी विझूं था 1/2 कप। ऐं हाणे ढक ॾेई करे तक़रीबन 5 खां 6 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 5 खां 6 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे ढक हटाए करे मज़ीद 3 खां 4 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। टे खां 4 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचाइण खां पोइ हाणे असां विझूं था उॿरियल मुङनि जी दाल ऐं लाल लोबिया। मुङनि जी दाल ऐं लाल लोबिया विझी चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं हाणे 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। 2 खां 3 मिनट्स ताईं विचोली बाहि ते भुञण खां पोइ हाणे ढक ॾियूं था ऐं ढक ॾेई करे 10 खां 15 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाइण रखंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 10 खां 15 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे ढक हटाए करे चङी तरह सां मिक्स कयूं था। फ्रेंड्स, दाल तैयार थी चुकी आहे। हाणे असां दाल जे लाइ तड़को तैयार कयूं था। इन जे लाइ हिकु फ्राइंग पैन में असां विझूं था मखण 2 टेबल स्पून, सावा मिर्च विझूं था 2 खां 3 अदद, कड़ी पत्ता विझूं था 5 खां 6 अदद ऐं तक़रीबन 1 खां 2 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते फ्राई कयूं था।
ऐं तड़को तयारु थी चुको आहे। तड़के के साथ दाल में विझूं था ऐं हाणे असांजी मज़ेदार दाल महारानी सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। उमेद कई था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।